बाबा अचियो। जी पुत्र। बाबा मूंखे ॾाढी बुख लगी आहे। पुत्र मां तुंहिंजे लाइ पाणी खणी थो अचां। हाँ वठ पुत्र पानी पी। बाबा मूंखे ॾाढी बुख लगी आहे, बुख ते पानी नथो वणे। बाबा मां वञा थो ॿाहिरि, तुंहिंजे लाइ का शइ वठी थो अचां, जेसीं तूं आराम कर। या अल्लाह तू ही मुंहिंजी मदद कर, तू ही बाझारो आहीं, तोखे मुंहिंजी पुकार आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश आहे, कल खां वठी असां कुझु खाधो न आहे, मुंहिंजा बच्चा बुख ते वेठा आहिनि, मूं ते का महिरबानी कयो। राशन जेको हुयो सो बि ख़तमु थी वियो, हाणे असां ते कुझु महिरबानी कर, मुंहिंजे बच्चनि जे बुख ते वेठा आहिनि। अरे हेॾे तव्हांजे पेट भरण लाइ मां ठीकु खयो आहियां भला, जो रोज़ रोज़ हिते मोॾे भॻा बीठा हो। अरे हले तव्हां तर। बस ईअं न कयो, अव्हां मुंहिंजी मदद कयो, अव्हां जे न मदद कई त मुंहिंजा बच्चा बुख ते मरी वेंदा। मां ग़रीब आहियां, मिसकिन जी मदद कयो। उको ई वञी मरो, जान छॾियो जान छॾियो। रस अल्लाह अव्हां खे सुञातो आहे, तव्हां वटि हर शइ आहे, मूं ग़रीब जी मदद कयो। अरे हेॾे अल्लाह से असांखे गंज ॾिनो आहे, हिन जो मक़सदु तव्हांखे विराए ॾियूं असां। अरे हल तव्हां असांजो दिमाग़ ख़राब न कर, हल। अदा नंढा जी वॾा महिमान अचण वारा आहिनि, मानी तयारु कराए वठो, जीअं कंहिं शइ जी बि शिकायत न अचे। ऐं सभु वॾा वॾा ऑफिसर था अचनि, थोरो ख़्याल सां। जी दा असां पंहिंजी भरपूर कोशिश कंदासीं, अहिड़ी का शिकायत न थींदी दा। ऐं पंहिंजे फार्म हाउस ते महफ़िल थींदी, सिंध जो भलोड़ फनकार हुसैन ॾिनो फ़कीर बि ईंदो। हुकुम अदा का कोताही न थींदी। या अल्लाह मूंखे मारे छॾ, मूंखे बच्चनि जी बुख बर्दाश्त न थी थिए। या अल्लाह अञा बाबू न अलाए किथे रहिजी, बुख ॾाढी लगी आहे। बाबा मुंहिंजे लाइ कुझु वठी आयो। चाचा रो न, सब्र कयो ऐं बर्दबार थियो, ये इम्तिहान अल्लाह जी तरफ़ां हूंदा आहिनि। बाबा तव्हांजी वॾी महिरबानी, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। चाचा शमीर महिरबानी जी ॻाल्हि न आहे, इहो असांजो फर्ज़ु आहे त ओड़े पाड़े जी परगोर लहूं ऐं सार संभाल लहूं। चाचा ही कुछ पैसा अर्दो, घर जो राशन वग़ैरह वठिजो। बाबा अल्लाह से तव्हांखे आबाद कंदो, सदैं ख़ुशि रहंदो।